मसाले पर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम नंबर क्यों था 4.2 मतलब चौथे चैप्टर जो बियो प्रॉब्लम इनमें छा तो चे त 1000 किलोग्राम मायो रखदड़ कार मतलब मास घणो मास 1000 kg ठीक है। मायो रखदड़ कार 2700 घणा 72 किलोमीटर फी कलाक जी रफ्तार वेलोसिटी घणी है 7272 खाली 72 किलोमीटर पर आवर जी स्पीड में सफ़र करे थी ऐं 40 मीटर मुफ़ासिलो तय करण खां पोइ डिस्टेंस घणो आहे 40 मीटर मुफ़ासिलो तय करण खां पोइ बीह रहे थी त मतलब फाइनल वेलोसिटी छा हूंदसि 0। मालूम छा करिणो आहे हिन जी सरासरी तेज़ी छा हूंदी ए पाण खे मालूम करिणो आहे ठीक है। सरासरी रोकदड़ ज़ोर केतिरो लॻंदो एफ मालूम करनो ठीक है। ही पाण खे ॿ शयूं मालूम करणियूं। हाणे सभिनी खां पहिरियों जेकी इनिशियल वेलोसिटी आहे 72 किलोमीटर पर आवर हुनखे पाण मीटर पर सेकेंड में तब्दील करे वठो ठीक है। ही जेकी इनिशियल वेलोसिटी आहे 72 किलोमीटर आहे त हिनखे ज़रब कंदासीं 1000 सां छो जो किलोमीटर में आहे नी ऐं हिकु कलाक में घणा सेकेंड हूंदा आहिनि हिकु कलाक में 3600 सेकेंड हूंदा आहिनि। ही ॿ ॿुड़ियूं हिन जूं कटिजी वियूं हिन सां। हाणे हिकु 36 ॿी 72 ॿिनि खे हाणे ज़रब कयोसीं 10 सां त जवाबु छा आयो जवाबु आयो 20। हाणे 20 मीटर पर सेकेंड जेकी आहे उहा पंहिंजी इनिशियल वेलोसिटी आहे मीटर पर सेकेंड में तब्दील थी वई। हाणे पाण एक्सेलरेशन मालूम करण लाइ पाण वटि कहिड़ो फार्मूलो आहे पाण खे इनिशियल वेलोसिटी भी मिलियल आहे फाइनल वेलोसिटी भी मिलियल आहे एक्सेलरेशन मालूम थी सके थी के ऐं डिस्टेंस भी मिलियल आहे कहिड़े फार्मूले थ्रू 2as बराबर आहे vf स्क्वायर माइनस vi स्क्वायर जी। हाणे ए मालूम करिणो आहे त 2s इनसाइड वेंदा त 1 थी वेंदा ए बराबर थींदो vf स्क्वायर माइनस vi स्क्वायर जी ठीक आहे। हाणे हेठि लिखी वठूं 2s वैल्यू पुट कयूं एफ vf जी वैल्यू छा आहे 0 ऐं vi जी वैल्यू छा आहे 20 मीटर पर सेकेंड हिन जो स्क्वायर घणो थींदो हिन जो स्क्वायर थींदो पाण वटि 20 ज़रबिया 20 ठीक आहे स्क्वायर जो मतिलबु ईअं आहे ऐं 2 ज़रबिया s घणो आहे पाण वटि 40 ठीक आहे। हाणे सिंप्लीफाई कयूं 20 खे 20 सां ज़रब कयोसीं त जवाबु आयो 400 ऐं हिन खे ज़रब ईअं लिखी वठूं 16 थी वेंदो। हाणे ही ॿुड़ी हिन ॿुड़ी सां वई ऐं हिकु चौक चौक ही वियो ही 10 बचा 10 खे वंड कयोसीं 2 सां त जवाबु घणो आयो जवाबु आयो 5 हिकु ही ऐं ही 0 10 थी 10 खे वंड कयोसीं 2 सां जवाबु आयो 5 5 छा आहे मीटर पर सेकेंड स्क्वायर मतलब ए छा थियो 5 मीटर पर सेकेंड स्क्वायर ठीक है। हाणे ॿियो पार्ट कयूं ही पार्ट ॿियो आहे जंहिंमें पाण फोर्स मालूम करिणो आहे फोर्स मालूम करिणो आहे त फोर्स जो फार्मूलो छा आहे सेकंड लॉ जेको F = ma वैल्यू पुट कयूं मास पाण खे मिलियल आहे 1000 kg ठीक आहे ऐं एक्सेलरेशन मालूम कई आहे 5 ही ज़रब कयोसीं त छा जवाबु आयो ही 5000 थी विया 5000 न्यूटन इहो ई पंहिंजो जवाबु आहे। को मसलो हुजे कमेंट में पुछी सघो था चैनल खे सब्सक्राइब न आहे चैनल खे सब्सक्राइब करे वठो मिलो तो नई वीडियो में खुदा हाफ़िज़।